सिंध सां सिंध जी मुलाक़ात जो ॾींहुं टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सर ते नौजवान मंशियात खां पाक सिंध जा बैनर खणी रस्तनि ते निकिरी आया। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं। मीरपुर माथेलो में नौजवाननि पारां शानदार रैली, गीतनि ते रक़्स। मेहड़ में बि शानदार रैली कढी वई। मंशियात खां पाक सिंध ऐं टाइम न्यूज़ ज़िंदाबाद जा नारा। पनो आख़िर में बि शानदार रैली, नौजवाननि जूं गीतनि ते झुमरियूं। बदीन में नेशनल स्कूल एंड कॉलेज बिल्डिंग तां 60 फुट डिघो सिंध जे नक्शे वारो झंडो फड़कायो वियो। नौजवाननि पारां गीतनि ते झुमरियूं हणी सिंध सां इश्क जो इज़हार। जामशोरो, सकरन, छाछरो, इस्लामकोट, चुहड़ जमाली, हिंगोजा, जरवार ऐं कंबर में बि शानदार रैलियूं कढियूं वयूं। नौजवाननि पारां गीतनि ते झुमरियूं, मंशियात खां पाक सिंध ऐं टाइम न्यूज़ ज़िंदाबाद जा नारा। जूई बिसागी जंग बिसाग्या हो, जूई बिसागी जंग बिसाग्या, देश बिसाग्यो दंग बिसाग्या, नीह बिसाग्या मीह बिसाग्या, नीह बिसाग्या मीह बिसाग्या, रात बिसागी नीह बिसाग्या। हर काथी दी बाघु लबाई, हूं दी सबका सिंध जी जाई। हर काथी दी बाघु लबाई, हूं दी सबका सिंध जी जाई। ईसलना है हरणी काई, माऊ जणी द्यूं पुट भी साग्या, माऊ जणी द्यूं पुट भी साग्या। टाइम न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार जे सर ते मंशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि क़ौमी ईद मल्हाई पई वञे। सिंध जी राजधानी कराची में मुख्य तक़रीब YMC रोड ते थी रही आहे। माण्हुनि जी आमद जारी। तक़रीब राति 8 वॻे ताईं जारी रहंदी। नाम्यारा रागी फ़न जो मुज़ाहिरो कंदा। मलिर प्रेस क्लब में एकता तक़रीब, सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत। कुझु देरि बाद मलिर प्रेस क्लब खां रैली कढी वेंदी। ॿियनि इलाइक़नि मां रैलियूं मुख्य तक़रीब में शामिल थींदियूं। नीह बिसाग्या मीह बिसाग्या, रात बिसागी नीह बिसाग्या। हर काथी दी बाघु लबाई, हूं दी सबका सिंध जी जाई। हर काथी दी बाघु लबाई, हूं दी सबका सिंध जी जाई। ईसलना है हरणी काई, माऊ जणी द्यूं पुट भी साग्या, माऊ जणी द्यूं पुट भी साग्या। नंग बिसाग्या संग बिसाग्या, जूई बिसागी झंग बिसाग्या। पटको टोपी मान वॾो आ, अजरक जो हित शान वॾो आ। लोईअ जी हित लजबी रहंदी, चोली सागी गजबी साग्या। रक्स बिसाग्यो रंग बिसाग्या, देश बिसाग्यो दंग बिसाग्या। जूई बिसागी झंग बिसाग्या। हैदराबाद डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में एकता जूं रैलियूं ऐं तक़रीबूं। हैदराबाद जे शहर मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां रैलियूं। प्रेस क्लब वारो मुख्य तक़रीब में नामियारा फ़नकार फ़न जो मुज़ाहिरो कंदा। दादू, मटियारी, टंडो अलहयार, कोठड़ी, टंडो मोहम्मद ख़ान में बि रैलियूं। बदीन, सजावल, ठट्टो में बि रैलियूं। नौजवाननि जूं गीतनि ते झुमरियूं। कोठड़ी जे अलमदीना चौक ते एकता जी मुख्य तक़रीब। समें माण्हू शरीक। नामियारे फ़नकार अहमद मुग़ल, सरमद अयाज़, बख़्तावर मारवी ग्रुप, कादिर बख्श मिट्टू, मास्टर ग़ुलाम हुसैन ऐं ॿियनि पारां फ़न जो मुज़ाहिरो। नौजवाननि जूं झुमरियूं।
सखर डिवीजन में एकता जे इंड लठी रंगन में रंगजी वियो। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजे अख़बार जे सॾ ते मंशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि रैलियूं ऐं तक़रीबूं। सखर जे ग्लोबल चौक ते तक़रीब जारी। जोगी फ़क़ीरनि पारां मुरलियुनि ते नांगनि जो रक़्स। ख़ैरपुर ऐं घोटकी में भी रैलियूं कढी वयूं। मीरपुर माथेलो, गंबट, राणीपुर ऐं ॿियनि शहरनि में भी रैलियूं नौजवाननि पारां गीतनि ते झुमरियूं। लाड़काने डिवीजन में क़ौमी एकता ईद ते शानदार रैलियूं। लाड़काने में मुख्य तक़रीब प्रेस क्लब वारो जारी। जैकबाबाद, कशमोर, कंदकोट, कंबर, शहदादकोट ऐं शिकारपुर में भी क़ौमी एकता ईद जूं रैलियूं। गौसपुर में भी रैली दौरान नौजवाननि पारां गीतनि ते झुमरियूं। शहदादकोट में टाइम न्यूज़ ऑफिस खां दोलशर 9 ते रैली कढी वई। नौजवाननि जूं झुमरियूं। जैकबाबाद में भी मुख़्तलिफ़ इलाक़नि में रैलियूं कढी वयूं। ठुल में सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि पारां रैली कढी वई। वॾे अंग में शहरियुनि जी शिरकत। शहीद बेनज़ीराबाद डिवीजन में भी क़ौमी एकता ईद भरपूर नमूने मल्हाई पई वञे। नवाबशाह में मुख्य तक़रीब प्रेस क्लब वारो जारी। नौशरो फिरोज़ ऐं सांगड़ में भी रैलियूं। मोरो में द वंडरफुल योगा क्लब तरफ़ां तक़रीब कोठाए एकता जो केक काटियो वियो। नौजवाननि जूं गीतनि ते झुमरियूं। दौड़ में जसकम पारां मैरान हाईवे खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। खिपरो में भी शानदार रैली कढी वई। सियासी समाजी ऐं क़ौम परस्त तंज़ीमुनि जा अॻुवाण वॾे अंग में शरीक। गीतनि ते झुमरियूं। नवाबशाह में सूफ़ी फ़क़ीरनि पारां चेरियूं पाए रैली। दोल ऐं शरनाइन ते झुमरियूं। अजरक वेड़े कुलन ते ऐं सिंधी टोपी पाए सबा जहिड़ा सिंधी तोखे सलाम आए। अजरक वेड़े कुलन ते अजरक वेड़े कुलन ते ऐं सिंधी टोपी पाए सबा जहिड़ा सिंधी तोखे सलाम आए। मीरपुर ख़ास डिवीजन जे भी नंढनि वॾनि शहरनि में एकता जूं रैलियूं ऐं तक़रीबूं। मीरपुर ख़ास प्रेस क्लब आॾो मुख्य तक़रीब। मिठी ऐं उमरकोट में भी रैलियुनि बाद प्रेस क्लब आॾो एकता जूं मुख्य तक़रीबूं। मिठी में राजपूत बिरादरी पारां रैली कढी वई। तलवारनि ते रिवायती रक़्स। अजरक वेड़े कुलन ते ऐं सिंधी टोपी पाए सबा जहिड़ा सिंधी तोखे सलाम आए। ऐं बारड़ा बि एकता जे रंगनि में रंगजी विया। रैलियुनि ऐं तक़रीबनि में टोपियूं, अजरक ऐं पटका पहिरें शिरकत। गीतनि ते झुमरियूं।